नए माली साल के बजट में 720 अरब रुपयनि जा नवा तरक़ियाती कम शामिल करण की तजवीज़। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवण आहे त सूबाई तरक़ियाती बजट में इज़ाफ़ो थियो आहे। सूबाई अमीर थी विया आहिनि। सूबनि जे मुक़ाबले में वफ़ाक़ी सरकार वटि वसीलनि जी खोट आहे। तरक़ियाती मनसूबा मुकमल करण लाइ 10,000 अरब रुपयनि जा ज़रूरत आहे। नए माली साल जी बजट में गैर अहम तरक़ियाती मनसूबनि खे जारी नथो रखी सघिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान अमरीका सां वाक़ई मुआहिदो करणु चाहे थो। ईरान सां मुआहिदो अमरीका ऐं इतिहादनि लाइ सुठो साबित थींदो। सियासी मुख़ालफ़त सबबि हिन लाइ पंहिंजो कमु दुरुस्त नमूने करणु ऐं ॻाल्हियूं करणु मुश्किल हूंदो आहे। मुख़ालिफ़नि खे इत्मीनान रखी सुख सां वेहणु घुरिजे। आख़िर में सभु कुझु सुठो ई थींदो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि ऐं पैगामनि जे मटासटा जो सिलसिलो जारी आहे। अफ़वाहुनि खे अहमियत न ॾियणु घुरिजे। वाज़े नतीजा साम्हूं अचण ताईं ॻाल्हियुनि बाबति को बि फ़ैसिलो या राय नथी ॾेई सघिजे। ईरानी पार्लियामेंट जे प्रिज़ाइडिंग बोर्ड जे मेंबर अली रज़ा सलीमी जो चवणु आहे त हुर्मुज़ लंघ ईरान ऐं ओमान जे पाणियुनि विच में क़ाइमु आहे। हुर्मुज़ लंघ बाबति कंहिं ॿिए मुल्क खे फ़ैसिला करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। यूरोपीय यूनियन जे परॾेही मामलनि बाबति आला नुमाइंदे जाक अलास जे परॾेही आफ़िस आमद। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार तरफ़ां संदसि शानदार आजियां। पाकिस्तान ऐं यूरोपीय यूनियन में स्ट्रेटेजिक ॻाल्हियूं थींदियूं। जाक अलास सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पिणु मुलाक़ात कंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम लाइ स्कर्दू आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी शकर ज़िले जे तालके गुलाबपुर में चूंड जलसे खे ख़िताब कंदो। स्कर्दू, चलास, वज़र ऐं गिलगित में बि चूंड जलसनि खे ख़िताब कंदो। मुस्लिम लीग नून अॻवान ख़्वाजा सईद रफ़ीक चयो आहे त जेकॾहिं ध्यानु ॾिनो वञे हा त गिलगित बल्तिस्तान स्विट्ज़रलैंड बणिजी वञे हा। पाकिस्तान गिलगित बल्तिस्तान जी अवाम जो मक़रूज़ आहे। इलाक़े में पीअण जो साफ़ पाणी नाहे। जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़त्म न कई वञे हा त हिते जी सूरतहाल मुख़्तलिफ़ हुजे हा। लाड़काने में पुरानी तकरार तां माउ ॿिनि पुटनि ऐं न्याणी समेत बेदर्दीअ सां क़तल। निंगरी समेत ॿ ॼणा मरणी। हथियार बदन ज़रीना मुगेरी, संदसि पुटनि ज़मीर, रोशन ऐं न्याणी साइमा खे घर अंदरि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हथियार बदन जी फायरिंग में 3 वरनि जी निंगरीअ समेत 2 ॼणा मरणी। इलाइक़े में डहका। लाड़काने में बाकरानी टावर भरिसां मुबैना कार इल्ज़ाम हेठि नारी समेत 2 ॼणा क़तल। जवाबदार मोहम्मद पुरेर उनड़ पंहिंजी न्याणी महजिबीन उनड़ ऐं जावेद कोरकाणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार हथियार समेत पुलिस वटि पेश ॾोह जो एतराफ़। मियां साहब भरिसां कार तकरार तां 2 ॼणा क़तल, 1 औरत ज़ख़्मी। हथियार बंदन अब्दुल जब्बार ऐं आगा असद बखराणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मालवी नाले औरत मरणी। घोटकी भरिसां गोड़ सुलेमान घोटो में फायरिंग, 1 ॼणो क़तल। जवाबदार मुबारक घोटो 35 वरनि जी नादिर सतराणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस हथां जवाबदार मुबारक घोटो गिरफ़्तार।
ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में ॿी वनडे मैच सुभाणे क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में खेॾी वेंदी। 3 मैचनि जी सीरीज़ में पाकिस्तान खे ॿुड़ीअ जी भेट में 1 जी सरसी।